जय श्री झूलेलाल। महाराष्ट्र जे गोंदिया शहर में लव जिहाद जा मामला आया आहिनि, उहो बि हिक महीने में 2, जंहिंमें सिंधी समाज, सिंधी हिंदू समाज खे बि फसायो वियो आहे लव जिहाद जे मामले में। हिकु मुस्लिम युवक जंहिंजो नालो शाहरुख पठान आहे, जहिड़ो की मां ॿुधां पियो, हिकु ॿार खे, नंढी छोकिरीअ खे, जो की बीकॉम फर्स्ट ईयर में पंहिंजो दाख़िलो कराइण थी चाहे कॉलेज में, हुनखे नंबर मिले थो शाहरुख जो, हिकु विचेले के माण्हूअ खां, ऐं उहो हुनजो छोकिरीअ जो, न्याणीअ जो एडमिशन कराए थो हुन कॉलेज में, पर हुनजे ऐबत में हुन वटि हुनजे न्याणीअ जो नंबर थो अची वञे, जंहिंसां की उहो न्याणी खे पंहिंजे झांसे में थो फसाए। ऐं 2-3 साल इहे निकिरनि था, जॾहिं न्याणी खे पतो थो पए हू छोकिरो शादीशुदा आहे ऐं उहो हुन खां दूरी थी ठाहे, हुन सां ॻाल्हाए नथी, त उहो हुनजे घर थो पहुची वञे। एतिरो ई न, उहा छोकिरी, उहा न्याणी ॿारनि खे ट्यूशन बि पढ़ाए, हुनखे ॾिॼारे थो, धमकाए थो। एतिरे में हुन छोकिरीअ जो चाचो बि थो अचे, हुन सां गॾु बि मारपीट थो करे। एतिरो ई न, धमकियूं थो ॾिए, ब्लैकमेलिंग करण जी धमकियूं बि थो ॾिए। ऐं इहा सॼी घटना CCTV कैमरे में बि थी। हिन सां पूरे हिंदू सिंधी समाज सां गॾु सर्व हिंदुनि में ॾाढो उबाल आयो ऐं जंहिंखां पोइ हुन छोकिरे खे जेल बि मोकिलियो वियो। पर मेन जो मुद्दो तव्हांखे ध्यानु ॾियणो पवंदो, अॼुकल्ह ॿार केतिरो अॻियां निकिरी था वञनि, वापसी में केतिरी दिक़त थी पए, हीअ पाण खे सम्झणो पवंदो। हिते ॻाल्हि के धर्मनि जी कान्हे। अॼु जी नई जनरेशन हिन सीमा खे ईअं थी लांघे छॾे कि पोइ अॻिते वॾनि खे केतिरी दिक़त थी थिए, उहो नज़र थो अचे। अॼुकल्ह असांखे पंहिंजी न्याणियुनि जे मथां ध्यानु रखिणो पवंदो, छोकी हुननि जी नंढी उमिरि आहे, हुननि खे हिन ॻाल्हियुनि जो ध्यानु कान्हे। हू छोकिरो त ॾाढो वॾो, यहाँ तक कि हुनजी शादी बि थी चुकी, हुनजो परिवार बि, पर असांजी न्याणियूं अॼुकल्ह कंहिंजे बहकावे में अची थी वञनि, छोकी असांजा अॼुकल्ह जो घरवारा फैमिली थींदी आहे, उहो इहा थी सोचे कि अॼुकल्ह जी नई जनरेशन आहे, ॿारनि खे काई दिक़त कान्हे, समझदार आहिनि, पर असांखे सोचणो पवंदो, ॿार अञा एतिरा समझदार नथा थियनि। कॾहिं बि पंहिंजे सचे सोन जे मथां कॾहिं बि नज़र न हटाइणी खपे। असांजो सचो सोन असांजी न्याणियूं, घर जी धीअरूं ऐं नुंहरियूं आहिनि। हिन लाइ हमेशह पंहिंजी न्याणियुनि खे स्कूल मोकिलियो था, किथे स्कूल कॉलेज में पढ़ायो था, त हुननि जे मथां ध्यानु रखिणो पवंदो, छोकी हुननि जी उमिरि आहे नंढी। हुन न्याणी सां गॾु बि इहो ई थियो। हुन न्याणीअ हिकु कॉलेज में दाख़िलो पाइण लाइ हुन मुस्लिम युवक यानी शाहरुख पठान जो नंबर मिलियसि ऐं हुनजे ज़रिए कॉलेज में दाख़िलो विधई ऐं हुन खां पोइ ॻाल्हाइणु चालू थियो। हिते तक कि मैसेजनि जो दौर बि चालू थियो। त उहा ई ॻाल्हि असांखे पकड़णी आहे कि ॿार असांजा कहिड़े ग़लति रस्ते ते त न वञनि। हिते ॻाल्हि धर्मनि जी कान्हे। असां पुठिते वञूं सिंध में, हुते सिंध में हिंदू जनसंख्या घटि हुई, मुस्लिम वधीक हुआ, तंहिं बि कॾहिं अहिड़ी दिक़तूं न ईंदी हुई पुराणे में। छो? असांजा वॾड़ा हिन ॻाल्हि खे ॼाणी न हुआ कि धीअ धण खे कीअं ढक में रखिणो आहे। त इहो अॼु जी जनरेशन हिन ॻाल्हि में कि असां नई जनरेशन आहियूं, हुनखां पोइ कई ॻाल्हियुनि जो असांखे भुगतणो पवंदो आहे। हिन ॻाल्हि खे इहो कान्हे कि मां चाहियां थो कि न्याणी खे बंदिश में रखिजे, हीअ ज़मानो आहे, हुनखे बल्कि सिखारिणो आहे। अॼु हुन परिवार सां असांखे सीख थी मिले अॻियां लाइ, छोकी हिकु बार कॾहिं धाॻो टुटे थो न, त हुनमें ॻंढि लॻी करे जुड़े थो, जो कि हमेशह नज़र ईंदो आहे। त हिन लाइ अॼु असांखे न्याणियुनि खे सेफ रखिणो आहे, त पहिरीं प्राथमिकता सुरक्षा असांखे ख़ुदि खे ॾियणी पवंदी।